नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। सदर आसिफ ज़रदारी अॼु क़ौमी असेंबली ऐं सेनेट जे गॾियल इजलास खे ख़िताब कयो आहे ऐं गॾियल इजलास में सदर जे ख़िताब खां पोइ नओं पार्लिमानी जेको साल आहे उहो शुरू थी वियो आहे। सदर आसिफ ज़रदारी अॼोके ख़िताब में मुल्क जो जेका सियासी ऐं मुआशी बहरान आहे, परॾेही पॉलिसी, परॾेही सीड़पकारी, दहशतगर्दी, बेरोज़गारी ऐं सियासी जेको इस्तेहकाम आहे ऐं उन सां गॾोगॾु मुख़ालिफ़ धुर खे हुन चयो आहे त मुल्क जी सलामती ऐं तरक़ी जे लाइ गॾियल तौर ते जेको आहे उहो ॻाल्हियूं करे करे मुल्क जी तरक़ी ऐं भले जे लाइ कमु कयो वञे। ऐं सदर आसिफ ज़रदारी पंहिंजे ख़िताब में इहो चयो त मुल्क खे सियासी बहरान मां ॿाहिरि कढण जी ज़रूरत आहे, दानिशमंदी ऐं पुख़्तगी जी ज़रूरत आहे, आवाम ऐं सूबनि सां हिकु जहिड़ो वर्ताव कयो वञे, नओं बाब जेको आहे उहो शुरू करणु घुरिजे। उन सां गॾोगॾु आसिफ ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ज़िक्र कंदे चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो दहशतगर्दी जो सां मुक़ाबिलो कंदे शहादत माणी। सदर जे ख़िताब जे हवाले सां अॼोके प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो आहे पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि सेनेटर बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब। ज़मीर घुमरो साहब पाण एजी सिंध में रहिया आहिनि। ज़मीर साहब के प्रोग्राम में भलीकार चऊं था। ज़मीर साहब, अॼोके गॾियल सेशन में अवां बि मौजूदु हुआ। मुख़ालिफ़ धुर तरफ़ां जेको आहे सख़्तु नारेबाज़ी कई वई, गोड़ कयो वियो ऐं उनखां सवाइ हुलड़बाज़ी ऐं होकरनि जो असां जेके आहिनि मंज़र ॾिठा। अवां कीअं ॾिसो था जेका सदर जो ख़िताब हुयो, ख़ासि तौर ते कहिड़ा कहिड़ा जेके मामला हुया उन्हनि खे हुन एड्रेस कयो? मुझे ख्याल में सदर साहब मुल्क के मजबूरी मामलन के एड्रेस किया तो असांखे टेररिज्म जो इशू आ, नंबर बो गुरबत है, बेरोजगारी है, महंगाई है, इन्वेस्टमेंट कोने का मुल्क में जो मईशत जेका है वह पोइते आ। उन करे असांखे वी हैव टू गो वन स्टेप बैकवर्ड्स असांखे वक्त अची सभी के गॾिजी इन चैलेंजिस के फेस करणो पवंदो। पर अनफॉर्चुनेटली तव्हां चओ हूंदो ख़ासि तौर ते जेके पीटीआई जा मेंबर हुआ, पीटीआई जा सुनीता जा, उन्हनि जेको आहे सो पंहिंजो जेको इनजो प्रेसिडेंट हो जेको अनकॉन्स्टिट्यूशनली इलेक्टेड हो, उन वक़्तु त हिनखे कोई एतराज़ न थींदो हो, पर हे मुल्क जो जेको आहे सो पॉपुलरली जेको इलेक्टेड प्रेसिडेंट आहे उन ते जेको आहे सो एतराज़ कयो ऐं उन्हनि जी तक़ीर में रुकनो विझण जी कोशिशि कई, जेको तमामु जेको आहे सो अफ़सोसनाक आहे। हालांकि सदर साहब सभी धुरियुनि खे पोलिटिकल जेके आहिनि फोर्सिस उनखे मैसेज ॾिनो त जेको आहे अचो त गॾिजी वेहूं ऐं मुल्क के जेके मसइला आहिनि उहे कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क में असां कीअं जेको आहे सो हल करे सघूं था, सूबनि ऐं विफ़ाक़ में जेको आहे सो तलकात कीअं जेको आहे सो बहितर करे सघूं था ऐं उन्हनि खे कीअं एम्पावर करे सघूं था, सभिनी इशूज़ ते जेको आहे सो ॾाढो मुस्तमिल तरीक़े सां ॻाल्हायो ऐं जाम तरीक़े सां ॻाल्हायो। मुंहिंजे ख्याल में सदर जो अॼोको ख़िताब तमामु जेको आहे सो हिकिड़ो रिकन्सिडरेशन आहे पॉलिसी जी, स्टेट जी पॉलिसी जी, स्टेट खे हाणे पॉलिसी पंहिंजी कीअं ओरिएंट करणु घुरिजे ऐं उन में मुंहिंजे ख्याल में त इहो जामिया ख़िताब आहे। उन में जेको आहे सो पीटीआई जो रुखनो विझणु तमामु जेको आहे सो अनफॉर्चुनेट। ज़मीर साहब, परॾेही पॉलिसी जे हवाले सां सदर जो सीपेक ते जिते ज़िक्र कयो, पाक चीन जेका दोस्ती आहे उनजो बि हुन ज़िक्र कयो, उन सां गॾोगॾु हुन अमेरिका, बर्तानिया, यूरोपी जेके मुल्क आहिनि उन्हनि सां बि ख़ासि तौर ते सीड़पकारी वापार जे हवाले सां उन्हनि जो ज़िक्र कयो। त परॾेही पॉलिसी जे हवाले सां अवां सम्झो था त परॾेही पॉलिसी में को शिफ्ट अची रहियो आहे या अवां सम्झो था उहा साॻी परॾेही पॉलिसी जारी रखी वेंदी? ॾिसो, परॾेही पॉलिसी पाकिस्तान जी सदर साहब जो जेको मैसेज हो त असांखे जेको आहे सो बैलेंस करणी पवंदी। चाइना जो बि ज़िक्र कयो, मिडल ईस्ट जे कंट्रीज़ जो बि ज़िक्र कयो ऐं यूके ऐं ॿियनि मुल्कनि जो असांखे सभिनी सां जेको आहे सो तलकात रखणा पवंदा ऐं असांखे जेको माशी जेको इशूज़ आहिनि उहो ट्रेड जे हवाले सां जेको आहे सो हल करणा पवंदा ऐं असांखे सभिनी सां ट्रेड करणो पवंदो। उन सां ई असां अॻिते वधी सघंदासीं। त मुंहिंजे ख्याल में जेका फॉरेन पॉलिसी आहे मुल्क जी उहा सदर साहब जो जेको इशारो हो उहा उनखे बैलेंस करणु, उन चाइना जे सीपेक जो ज़िक्र कयो त चाइना सां असांजा तलकात आहिनि उहे असांजे पंहिंजे जेको आहे सो जेके तारीख़ी तौर ते रिलेशन्स रहिया आहिनि उनजे हवाले सां आहिनि, असांजा मिडल ईस्ट सां तलकात रहिया आहिनि, असांजा वेस्ट सां तलकात रहिया आहिनि, त उन सभिनी खे बैलेंस करणो पवंदो। फॉरेन पॉलिसी में जेको पाकिस्तान जेको रहियो आहे हेॾे या होॾे, त उनमें उनजो मक़सदु इहो हो त उनमें बैलेंस आणिजे ऐं सभिनी खे जेको आहे सो दोस्त मुल्कनि सां तलकात बेहतर कजे।
ज़मीर साहब, लास्ट क्वेश्चन, सदर साहब पॉलिटिकल डायलॉग जी भी ॻाल्हि कई। अवां सम्झो था त अपोजिशन जंहिंमें सुनी इतिहाद काउंसिल या पीटीआई या मुखालिफ़ धुर जूं जेके ॿियूं जमायतूं आहिनि, अवां सम्झो था त उन सां को पॉलिटिकल डायलॉग थी सघे थो? ॾिसो, पॉलिटिकल डायलॉग त पॉलिटिकल पार्टीज़ खे हमेशह ओपन हुजणु घुरिजे, छो त पॉलिटिकल डायलॉग खां सवाइ पार्लियामेंट जो फोरम जेको आहे छाजो आहे? पॉलिटिकल डायलॉग जो फोरम आहे। ऐं या जेको आहे सो पॉलिटिकल माण्हूअ खे कॾहिं बि जेको आहे सो डायलॉग खां परे न भॼणु घुरिजे, छो त जंहिं माण्हू वटि आर्ग्यूमेंट न हूंदो आहे उहो ई भॼंदो आहे। त उनजे करे पॉलिटिकल डायलॉग खां सवाइ त मसइला हल नथा थी सघनि। पॉलिटिकल पार्टीज़ खे हमेशह जेको आहे सो वेही ॻाल्हाइणो ई पवंदो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ कंहिं अपोजिशन में रहिया आहिनि, हिक ॿिए जी मुखालफ़त कई अथऊं, पर मुल्क जी सूरत हाल अहिड़ी आहे जो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको आहे सो गवर्नमेंट में न आहे ऐं ॿाहिरों जेको आहे सो उन गवर्नमेंट जी सपोर्ट करे थी, छो त जेको आहे सो गवर्नमेंट ठाहिण खां सवाइ जेको आहे सो मुल्क ईअं हूंदो। ऐं उनजे करे जेको आहे सो इहो पॉलिटिकल डायलॉग जो ई हिसो आहे। ऐं जेकॾहिं ॿियनि पार्टी सां बि जे ओपन हूंदियूं त उन्हनि सां बि डायलॉग थी सघे थो। डायलॉग पॉलिटिक्स जो हिकिड़ो इम्पॉर्टेंट एस्पेक्ट आहे ऐं सदर साहब सदाईं हुन डायलॉग ते जेको आहे अहमियत ॾींदो रहियो आहे त पॉलिटिकल फोर्सिस डायलॉग जे ज़रिए ई जेको आहे सो पंहिंजो स्पेस वठी सघनि थियूं ऐं पंहिंजो इतिहाद क़ाइमु करे सघनि थियूं। ऐं जेके चैलेंजिस पॉलिटिक्स के आहिनि या इकनॉमिक आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो ॿिन्ही खे मुंहुं ॾेई सघनि थियूं। ऐं डायलॉग ई वाहिद रस्तो आहे जेको पॉलिटिक्स में डायलॉग जे लाइ रस्तो नथो कढे। ऐं जेको रिजिड आहे त मुंहिंजे ख़्याल में उहो पॉलिटिक्स जो जेको आहे सो हिसो न आहे। रिजिडिटी हमेशह पॉलिटिक्स जेको आहे सो पंहिंजो उन में गुंजाइश हूंदी आहे त तव्हां ॿियनि धुरियुनि सां डायलॉग कंदा आहियो ऐं कंहिं नतीजे ते पहुचंदा आहियो। महिरबानी बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब। ज़मीर घुमरो साहब असांखे टेलीफोन लाइन ते ज्वाइन कयो। नाज़रीन, हिते हिकु नंढे कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। सदर आसिफ ज़रदारी जे खिताब ते पाण ॻाल्हि करे रहिया हुआसीं। असांखे ॿिनि सीनियर सहाफ़िन ऐं तज़िये निगारनि ज्वाइन कयो आहे। सिंध टीवी न्यूज़ जा इस्लामाबाद में ब्यूरो चीफ आहिनि शाकिर सोलंगी साहब ऐं कुर्बान बलोच साहब सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि। शाकिर सोलंगी खां असां पुछंदासूं, शाकिर, अॼोको जेको प्रेसिडेंट जो सदर आसिफ ज़रदारी जो खिताब हुयो, उनमें जेको अपोजिशन जो हुल हंगामो, प्ले कार्ड, बैनर, सीटियूं वॼाइण, इहो को पहिरियों दफ़ो कोन थियो आहे। सदर इसहाक जॾहिं ख़िताब कयो तॾहिं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो उहा बि हालायात हुई। गो बाबा गो जा नारा लॻा। पोइ असां ॾिठो त सदर फारूक लगारी जे वक़्त में बि ईअं थियो, आरिफ अलवी जे वक़्त में बि अहिड़े ई क़िस्म जा कुझु मंज़र असांखे ॾिसण लाइ मिलिया। अॼोको जेको सदर आसिफ ज़रदारी जो खिताब हुयो, उन खिताब जे हवाले सां ऐवान जो माहौल कीअं हुयो ऐं कहिड़ा कहिड़ा जेके पॉइंट खणी सदर आसिफ ज़रदारी उन्हनि खे जेको आहे एड्रेस कयो? बिल्कुल शकील साहब, सदर जे खिताब खां पहिरियां जेको अपोजिशन जो एहतजाज आहे, एहतजाज अॻ में बि असां ॾिसंदा रहिया आहियूं। जेके बि सुदूर रहिया आहिनि त सभिनी सुदूर जे अदवार में जेको आहे एहतजाज अपोजिशन कंदी आहे। नून लीग जो सदर हुजे, पीटीआई जो सदर हुजे, पीटीआई जो सदर हुजे, या अॻ में जेके बि सुदूर रहिया आहिनि। मुशर्रफ दौर में वॾा एहतजाज पाण ॾिठासीं ऐं पोइ मुशर्रफ खिताब बंदि करे छॾियो, पार्लियामेंट खे हिकिड़ो दफ़ो कयो ऐं उन खां पोइ इहो चयो त बाबा ही गैर मुहज़ब आहिनि पार्लियामेंटेरियन, मां हिननि खे खिताब करणु नथो चाहियां। इहो परवेज़ मुशर्रफ चयो ऐं गैर मुहज़ब करार ॾिनो पार्लियामेंट खे। त अपोजिशन एहतजाज कंदी आहे। अपोजिशन जो इहो एहतजाज जो हक़ आहे पंहिंजो, त अपोजिशन एहतजाज करे, छाकाणि त अपोजिशन हूअं उसूली तौर ते थींदो ईअं आहे शकील साहब त जेके अवाम जा मसइला हूंदा आहिनि, अपोजिशन सदर जे साम्हूं सदर जे खिताब जे दौरान अवाम जे मसइलनि लाइ एहतजाज कंदी आहे। त बाबा महांगाई वधी वई आहे, माण्हुनि जा ई मसइला वधी विया आहिनि ऐं हुकूमत परफॉर्मेंस नथी ॾे, उन ते एहतजाज थींदो आहे। पर हाणे एहतजाज जो जेको क्राइटेरिया आहे उहो ॼण तब्दील थी वियो आहे। हाणे अवाम जा मसइला माण्हू जेके अपोजिशन आहे उहा अवाम जा मसइलनि ते एहतजाज करण बजाए हू पंहिंजा मसइला जेके आहिनि, पार्टीअ जा मसइला जेके आहिनि या वर्करनि जा मसइला आहिनि, अॻुवाननि जा मसइला आहिनि, त बाबा ख़ान साहब जेल में आहे, ॿिया पीटीआई जा वर्कर गिरफ़्तार था थियनि, रहनुमा गिरफ़्तार था थियनि, छापा था पवनि। हाणे पीटीआई जो अॼु जेको सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो या पीटीआई जो जेको एहतजाज हुयो, ईअं लॻी रहियो त हू जेके नारेबाज़ी बि कनि पिया,
उन मां बि इहो महसूस थी रहियो, जेके प्ले कार्ड खणी आया उन मां बि इहो लॻे पियो त हुन जो अवाम जे मसइलनि लाइ एहतिजाज न, पर हुन जे पंहिंजे पार्टीअ जे क़यादत जे लाइ एहतिजाज हुयो त पार्टीअ सां जेका ज़्यादतियूं थियनि पियूं उन जे लाइ एहतिजाज हुयो। ऐं माज़ीअ में असां इहो ॾिठो आहे त अपोज़िशन एहतिजाज करे नारेबाज़ी करे निकिरी हली वेंदी आहे, पर उहो इन सूरत में हूंदो आहे जॾहिं सदर ममलिकत खे खिताब जे लाइ फैसिलिटेट करणो हूंदो आहे अपोज़िशन खे, ऐं अंडरस्टैंडिंग सां, हुकूमत जी अंडरस्टैंडिंग सां त बाबा तव्हां पंहिंजो एहतिजाज जो हक़ बि अदा थी वञे ऐं सदर खे घणो तंग बि न कजे त उहो आराम सां ख़िताब करे सघे। इन क़िस्म जा बि माज़ीअ में थिया आहिनि, पर उन जे लाइ इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं हुकूमत अपोज़िशन खे इंगेज कंदी आहे, मुज़ाकरात कंदी आहे, हुन जा कुझु मुतालबा मञिया वेंदा आहिनि, उन खां पोइ अपोज़िशन इहो तय कंदी आहे त ठीकु आहे बाबा, पोइ हाणे तव्हां हेतिरा मुतालबा असांजा मञूं था त हाणे असां एहतिजाज करे निकिरी वेंदासीं, पोइ पाण वञी तव्हां ख़िताब वञी ॿुधो। पर हिन भेरे PTI इहा पॉलिसी न अपनाई ऐं PTI हिन भेरे सदर जे ख़िताब जे ख़तम थियण ताईं पंहिंजो एहतिजाज जो जेको हक़ आहे उहो इस्तेमालु कंदी रही। ऐं ही जेको पूपलियूं ऐं तूतलियूं जेके खणी आया इहे त पार्लियामेंट में यार शकील साहब मां 20 सालनि खां पार्लियामेंट कवर कयां पियो त इहे तूतलियूं ऐं पूपलियूं ऐं बाजा ऐं सीटियूं, इहे सीटियूं अॻ में थींदियूं रहियूं आहिनि, पर इहो जेके बाजा ऐं इहे पूपलियूं तूतलियूं खणी आया इहे इन क़िस्म जूं हरकतूं घटि में घटि अपोज़िशन माज़ीअ में घटि असां ॾिठियूं आहिनि। बाक़ी नारेबाज़ी, पेपर फाड़णु, एजेंडा जूं कापियूं फाड़णु या स्पीकर जे सदर जे डाइस जो घेराव करणु, इन क़िस्म जूं त एहतिजाज थींदो आहे। आख़िर ताईं अॼु PTI पंहिंजो एहतिजाज कयो। ॿियो इहो त सदर ममलिकत जो जेको ख़िताब हुयो, ख़िताब में सदर ज़ाहिर आहे फ़लस्तीन जा मामला, ॿिया जेके ख़िते जा मामला आहिनि, या दहशतगर्दी आहे, इंटरनेशनल जेका पाकिस्तान जी आइसोलेशन रही आहे, या पाकिस्तान खे दहशतगर्दीअ जो जेको जेके चैलेंजिस आहिनि या मईशत जा चैलेंजिस आहिनि, उन जे हवाले सां सदर पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे अॼु। ऐं सदर जो ख़िताब जो मक़सदु त असुल इहो ई हूंदो आहे त हू हुकूमत खे गाइडलाइन ॾे, हुकूमत जी रहनुमाई करे ऐं हुकूमत खे सिधो तंग ॾेखारे त बाबा ही सेक्टर आहिनि, ही शोबा आहिनि, इन्हनि में कमु करण जी ज़रूरत आहे। अवाम खे रिलीफ कीअं ॾेई सघिजे थो, महांगाई कीअं कंट्रोल करे सघिजे थी, बेरोज़गारी कीअं घटाए सघिजे थी, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे हवाले सां सदर ज़िक्र कयो, बीबी जी शहादत जो ज़िक्र कयो त बीबी जान जो नज़रानो ॾिनो आहे जमहूरियत जे लाइ। अपोज़िशन खे ऐं हुकूमत खे ॿिन्ही खे सदर हिदायतूं कयूं ऐं इहो तजवीज़ कयो त तव्हां ॿई पंहिंजा जेके ज़ाती इख़्तिलाफ़ आहिनि, जहिड़ा झटा आहिनि, इन्हनि खे छॾे करे हिकिड़ो दानिशमंदाना तरीक़े सां जेको आहे मुल्क खे बुहराननि मां कढण लाइ, मईशत जो, दहशतगर्दीअ जो या ॿिया चैलेंजिस जेके आहिनि उन्हनि खे जेको बुहराननि मां कढण जे लाइ हिक ॿिए सां ताउन कयो ऐं संजीदा थी हिकिड़ी हिकु क़यादत सम्झो क़ौम जी थी जेका आहे इन मुल्क खे हलाइणो आहे। इहो सदर जो फोकस जेको आहे उहो इन ते घणो रहियो त बाबा हिन वक़्तु जेको नाज़ुक दौर में जंहिं मरहले मां पाण गुज़रूं पिया, मुल्क गुज़रे पियो, हिन वक़्त जी इहा तक़ाज़ा आहे त पाण में इख़्तिलाफ़ छॾे करे ऐं मुल्क खे बुहराननि मां जेको आहे उहो कढण जे लाइ गॾिजी कमु कयो। जी कुर्बान साहब जो ओपिनियन शामिल कयूं था। कुर्बान साहब, अवां कीअं ॾिसो था? अवां पार्लियामेंट खे कवर कंदा रहिया आहियो, हिकु त ऐवान जो माहौल जीअं शाकिर चयो त अपोज़िशन जेको आहे उहो एहतिजाज कंदी रही आहे ऐं अपोज़िशन जो एहतिजाज करणु जमहूरी हक़ बि आहे। सदर जेके मुख़्तलिफ़ ख़ासि तौर ते सियासी मुआशी बहरान, सिक्योरिटी जा मामला, परॾेही पॉलिसी, CPEC, बेरोज़गारी ऐं महांगाई, मुख़्तलिफ़ जेके इशूज़ एड्रेस कया आहिनि, गवर्नेंस जो इशू जेको आहे उहो बि एड्रेस कयो वियो। मजमूई तौर ते सदर जो ख़िताब ऐं ऐवान जे माहौल खे अवां जे आॾो रहियो, अवां उन सॼे मामले खे कीअं ॾिठो? वॾी महिरबानी शकील। शाकिर सॼो सूरत तक़रीबन ॿुधाई आहे। मां हिन जो ॿियो एंगल जेको डिस्कस करणु चाहियो पए, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। सदर जो ख़िताब ऑलमोस्ट सेम पैटर्न ई हूंदो आहे त हिकिड़ी गाइडलाइन, पॉलिसी लाइन हुकूमत लाइ ऐं फ्यूचर स्ट्रेटजी, हिकमत अमली सूबत जे हवाले सां या रियासत जे हवाले सां। त हिन सदर आसिफ ज़रदारी जे स्पीच में बि तक़रीबन साॻियूं शयूं हुयूं ऐं साॻी ऑफर हुई त बाबा गॾिजी कमु कयूं, मसाला हल कयूं। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त गॾिजी मसाला कीअं हल कयूं?
माना अपोजिशन जी जेकॾहिं इज़्तिहाद जी ॻाल्हि कजे त मां सम्झां थो त असां जेके पार्लियामेंट तक़रीबन 22 सालनि खां मां बि ॾिसां पियो हाणे हींअर जेका अपोजिशन जंहिं मरहले में आहे हुन वटि इन इज़्तिहाद खां सवाइ ॿियो ऑप्शन कहिड़ो आहे? आम चूंड जा नतीजा, उन खां पोइ जेको कुझु वयो वापरियो उहो का नई माना जेका बि सूरत हाल आहे अवाम साम्हूं आहे, तव्हां साम्हूं आहे, इन सूरत हाल में जेकॾहिं पीटीआई या जेका जमात आहे उहा इतिहाद न करे त हुन वटि बाक़ी त घर वञण खां सवाइ को चारो नथो बचे त हू भरपूर इतिहाद करे। ऐं हुन पहिरियों दफ़ो मां सम्झां थो त सदर जे खिताब सॼे समूरे अमल दौरान हुन न सिर्फ़ु इतिहाद कयो, हुन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेको नुमाइंदनि जी मज़ाहमत बि कई जिन उन्हनि खे हटाइण पिया चाहियो या उन्हनि खे पासीरो करणु पिया चाहियो। ऐं ॿियो पासो इहो आहे त मां त सम्झां थो त जेका नई शइ आहे त हुकूमती ताज़मीधुरियूं रियासती इदारा हिकिड़े पे जिते नाहिनि अपोजिशन खे छॾे करे जेकॾहिं इन जो जाइज़ो वठिजे त उन खां बि इन हवाले सां बि लॻे पियो त मामला कोई बहितर न आहिनि या उन जो को अॻिते हली को पॉज़िटिव इम्पैक्ट आवाम लाइ, रियासत लाइ, पाकिस्तान लाइ साम्हूं मूंखे नथो अचणु अचे। त जेकॾहिं सदर जो ख़िताब आहे त सदर मुस्लिम लीग नून जो बि चूंडियल आहे, MQM जो बि चूंडियल आहे, त पोइ उन जे हवाले सां इतिहाद थिए थो त रुगो मज़ाहमत पाकिस्तान पीपल्स पार्टी छो थी करे मुस्लिम लीग नून जेका वफ़ाक़ में हुक्मरानी करे पई उहा ख़ामोश तमाशाई छो आहे, MQM ख़ामोश तमाशाई छो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त सदर पाक माना कंहिं बि मुल्क जो सदर फ़ौज जो सुप्रीम कमांडर आहे, पर हिन खिताब में पार्लियामेंट जे गॾियल इजलास में अस्करी क़यादत जी नुमाइंदगी न हुई। इहो तमामु वॾो सवाल आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेका सफ़ारती नुमाइंदगी हुई उहा बि इंतिहाई महदूद हुई। ऐं त हीअ समूरा मामला जेके इंडिकेट कनि पिया त जेको तव्हांजो सियासी वायुमंडल मुल्क जो आहे मौजूदा हालतुनि में तव्हां पेशरफ़्त नथा करे सघो जेसि ताईं तव्हां हिन सॼे जमूद खे नथा टोड़ियो। पीटीआई खे जेतिरी बि ताज़ीवार सां एज़ सियासी जमात मां सम्झां थो मुंहिंजी ज़ाती ओपिनियन आहे ऐं मुंहिंजी ज़ाती न आहे, शायदि अक्सरियत माण्हुनि जी इहा ओपिनियन आहे त जेको कुझु तव्हां कयो ऐं उन खां पोइ बि तव्हां साॻे पैटर्न ते हली या तवका था कयो त हू तव्हां सां अची हिकु टेबल ते वेही मसइला हल कंदा जंहिंमें हुननि जी जमात जी, हुननि जी माना हक़ हुक्मरानी जी या आवाम जे वोट जी प्रोटेक्शन जी सर्वाइवल जो सवाल आहे त इहो कीअं मुमकिन आहे? तव्हां हुनखे ज़ाती फ़ाइदो चओ, कंहिं जमात जो फ़ाइदो चओ, पर जमात जो ज़ाती फ़ाइदो छा हूंदो आहे त हुनजी सर्वाइवल हूंदी त हू कंहिं मुल्क लाइ किरदारु अदा करे सघंदी, का बि जमात, का बि क़यादत। त तंहिं करे हीअ समूरा मामला हिन सॼो के अॼोके खिताब में जेतोणीकि सदर गाइडलाइन ॾिनी हुन हिकमत मिली ॾिनी, सुठियूं ॻाल्हियूं कयूं, मईशत, सियासी इस्तेहकाम, गॾिजी वेहण, दहशतगर्दी, मुआशी मसइलनि जो हल, सूबनि सां ताउन, पर इहो इन सूरत में मुमकिन आहे त सियासी धुरियुनि जा जेके बि कंसर्न आहिनि जाइज़ नाजाइज़ तव्हांखे ॻाल्हियुनि जे टेबल ते वञी उन्हनि खे हल करे तव्हांखे पेशरफ़्त करणी पवंदी। इन खां सवाइ मां इन हवाले सां मुल्की मसइलनि जे हल जे हवाले सां का पेशरफ़्त थींदे ॾिसण नथो अचे मूंखे। बिल्कुलु पॉलिटिकली स्टेबिलिटी जेसि ताईं न हूंदी तेसि ताईं परॾेही फ्रंट ते जेका परॾेही पॉलिसी आहे ज़ाहिर आहे त उनजो बि नतीजो साम्हूं न मिली सघंदो, सिक्योरिटी जा मामला जेका आहिनि उहे बि कंट्रोल न थी सघंदा। शाकिर साहब, जीअं कुर्बान बलोच साहब चयो त जेको प्रेसिडेंट जो ख़िताब हुयो उनमें अस्करी क़यादत मौजूदु न हुई ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके सरबराह हुया उहे बि ॾिसण में न आया। नवाज़ शरीफ़ जेको आहे मुस्लिम लीग नून जो क़ाइद आहे उहो MNA बि आहे, उहो बि असांखे ऐवान में ॾिसण में न आयो। मौलाना फज़लुर रहमान, अचकज़ई, ॿी जेके मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, अख्तर मेंगल या ॿिया, उन्हनि जी नुमाइंदगी उते मौजूदु हुई या न हुई, या चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट उन मुआज़रत कई, मरियम नवाज़ खे जेका पंजाब जी चीफ मिनिस्टर आहे उनखे बि दावत हुई, उहा बि उते ॾिसण में कोन आई। त हीअ जेका कुर्बान साहब ॻाल्हि कई त अस्करी क़यादत मौजूदु न हुई ऐं पार्टियुनि जा जेके नुमाइंदगी हुई उहे बि सदर जे ख़िताब वक़्तु मौजूदु न हुआ। बिल्कुलु शकीर साहब, नुमाइंदगी क़यादत जी उहा हिकिड़ो ख़ाल हिकिड़ो महसूस कयो वियो त सदर जो ख़िताब जॾहिं बि थींदो आहे त अमूमन असां इहो ॾिठो आहे
त सदर जे खिताब दौरान या ॿाहिरीं मुल्क जी को सदर अचे थो, को सरबराह अचे थो, उहो खिताब करे थो पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे, त हुन में जेके अस्करी क़यादत आहे उहा बि हूंदी आहे, समूरा वुज़राए आला, समूरा गवर्नर, समूरा स्पीकर, गिलगित बल्तिस्तान जो वज़ीर आला, स्पीकर, गवर्नर ऐं आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म, सदर, इहे सभु हूंदा आहिनि। ऐं समूरनि सियासी जमातुनि जा सरबराह जेके आहिनि, पार्लिमानी लीडर जेके आहिनि, उहे बि हूंदा आहिनि। अॼोके इजलास में खोड़ शयूं इहे बि जेके कुर्बान साहब नोट करायूं आहिनि या तव्हां डिस्कस कयूं, त बिल्कुलु इहा हिकिड़ो गैप, हिकिड़ो ख़ाल, हिकिड़ो कमी जेका आहे उहा महसूस कई वई। हाणे ज़ाहिर आहे मामलात अञा ताईं स्मूथली हुकूमत जा न पिया नज़र अचनि। इहो हक़ीक़त आहे जी कुर्बान साहब चयो त को ख़ाल, को गैप, किथे न किथे खला आहे जेको अञा ताईं उहो फिल न थी सघियो आहे। ऐं या ज़ाहिर आहे अञा इब्तिदाई मरहलो आहे हुकूमत जो, हुकूमत खे इन में कमु करण जी ज़रूरत आहे। हुकूमत इन ते जेके कोशिशूं जेके आहिनि उहे वठंदी। जीअं मिसाल जे तौर ते यूसुफ रज़ा गीलानी जी इलेक्शन थी, सेनेट जो चेयरमैन थियो, त यूसुफ रज़ा गीलानी हिकिड़ी पेशकश कई त मां पुल जो किरदारु अदा कंदुसि ऐं मुज़ाकरात कराईंदुसि। इहा गीलानी साहब कई। त ईअं सदर ज़रदारी मफ़ाहमत जो बादशाह सम्झो वेंदो आहे, त ज़रदारी साहब खे अॼु पाण खे बि ऑफर करे सघे पियो। हाणे सदर जो किरदारु कहिड़ो हूंदो आहे, अख़्तियार कहिड़ा हूंदा आहिनि, पर सदर पुल जो किरदारु अदा करे सघे थो, चाहे त अपोज़िशन ऐं हुकूमत जे विच में, ऐं मामलात स्मूथली हली सघनि था। ॿियो सियासी इस्तेकाम जे हवाले सां बि तव्हां ज़िक्र कयो, जेसीं ताईं सियासी इस्तेकाम न हूंदो तेसीं ताईं ॿाहिरीं सरमायाकारी तव्हां वटि कीअं ईंदी। शकील साहब, सियासी इस्तेकाम जो हाल इहो आहे, असां वटि बदकिस्मती आहे, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे पंहिंजो पर्सनली, त असां वटि जी बदकिस्मती आहे त हिते जेके पॉलिसियूं आहिनि उन्हनि में तसलसुल इन जे करे न रहंदो आहे त नून लीग अचे थी, उहा पंहिंजी पॉलिसियूं खणी थी अचे, पीपल्स पार्टी अचे थी 4 सालनि 5 खां पोइ, त उहा पंहिंजियूं पॉलिसियूं खणी थी अचे, उहे ॿियूं पॉलिसियूं आहिनि। पीटीआई अचे थी, उहा पंहिंजियूं पॉलिसियूं खणी थी अचे। हिकिड़ी हुकूमत अचे थी उहा, या हिकिड़ी सियासी जमात अचे थी हुकूमत में, उहा का ईरान सां तालुकात थी वधाए त ॿी सऊदीअ सां तालुकात थी वधाए, हिकिड़ी अमेरिका सां तालुकात थी वधाए त ॿी चाइना सां तालुकात थी वधाए, हिकिड़ी सीपेक शुरू कराए थी त ॿी सीपेक रोके थी छॾे। त तव्हां वटि जॾहिं इन क़िस्म जूं, जॾहिं रियासत जूं पॉलिसियूं न हूंदियूं, सियासी जमातुनि जूं पॉलिसियूं हूंदियूं, तव्हां वटि पाकिस्तान जूं पॉलिसियूं न हूंदियूं, ऐं फर्दनि जूं पॉलिसियूं हूंदियूं, नवाज़ शरीफ़ जी ज़रदारी जी पॉलिसी हूंदी, इमरान जी पॉलिसी हूंदी, त तव्हां वटि जेको तसलसुल आहे पॉलिसियुनि जो उहो न रहंदो। ऐं जॾहिं तसलसुल न रहंदो पोइ तव्हां वटि ॿाहिरियूं सरमायाकार कीअं ईंदो। हाणे तव्हांखे यकीन आहे या मूंखे यकीन आहे या ख़ुदि मियां शहबाज शरीफ़ खे श्योरिटी आहे त हुनजी हुकूमत घणा ॾींहं हलंदी, या हुनखे इहा ख़बर आहे त ईंदड़ हुकूमत मूंखां पोइ कंहिंजी हूंदी। इहा कंहिंखे हिते असां वटि ख़बर न आहे। त ॿाहिरीं दुनिया खे असां कीअं यकीन ॾियारे सघंदासीं त बाबा मुंहिंजी हुकूमत इहे 5 साल हलंदी, तव्हां पैसो लगायो सीपेक ते 50 अरब रुपया, 50 अरब डॉलर तव्हांजा कॾहिं ज़ाया न थींदा। तव्हां जॾहिं ॿाहिरीं दुनिया खे एतमाद पाण वटि, सियासी अदम इस्तेकाम, अमन अमान पाण वटि आहे कोन, चाइनीज़ खे तव्हां मारियो था, हिते दहशतगर्दी कंट्रोल थिए कोन पई, त इहे शयूं ॿाहिरीं सरमायाकार लाइ रुकावट बणियल आहिनि। ऐं वॾो चैलेंज आहे ॿाहिरीं सरमायाकार खे पाकिस्तान में सरमायाकारी बिल्कुल उनके जेसिताईं तहफ़ुज़ न मिलंदो त परॾेही सीड़पकार जेका आहे उहा सीड़पकारी न करे सघंदा। लास्ट क्वेश्चन कुर्बान साहब, पॉलिटिकल डायलॉग जी ॻाल्हि निकिती, सियासी जेसिताईं इस्तेहकाम न हूंदो तेसिताईं ॿिया जेके रियासत जा पासा आहिनि परॾेही पॉलिसी, उनमें जीअं मां पहिरें चयो त उहो को ख़ातिर ख़्वाह नतीजो न मिली सघंदो। अव्हां कीअं सम्झो था त हिन वक़्तु जीअं तव्हां चयो त उहो का पॉलिटिकल पार्टियूं हिकिड़े पेज ते न आहिनि, छा इन ॻाल्हि जा इम्कान आहिनि त पीपल्स पार्टी जेका आहे उहा इन प्रेसिडेंट जे ख़िताब खां पोइ या बजट खां अॻु या बजट खां पोइ वफ़ाक़ी कैबिनेट खे जेको आहे उहो जॉइन करे सघे थी, ऐं उन खां बाद में का पॉलिटिकल डायलॉग जी सूरत अव्हां खे नज़र अची रही आहे त को पॉलिटिकल डायलॉग जेको आहे अपोज़िशन सां थी सघे थो? इहे ॻाल्हियूं हलनि थियूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कैबिनेट में शामिल थियण जूं ॻाल्हियूं हलनि थियूं, ऐं सिंध गवर्नर
जी मुक़ररी भी इन जे करे रुकी पई आहे। कुझु शयूं जेके आहिनि अंडर स्टैंडिंग जे बुनियादनि ते जेके पहिरियां तय थियूं उन्हनि में किथे न किथे हिकु अधु प्रॉब्लम अचे पियो। मुंहिंजी ज़रियनि मुताबिक़ त इन करे सिंध गवर्नर जी मुक़ररी बि न पई थिए ऐं पीपल्स पार्टी सां ॻाल्हियूं हलनि पियूं, पर मेन मसालो ॻाल्हियूं तहरीक इंसाफ़ सां आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कैबिनेट में शामिल थियणु न थियणु मुंहिंजे ख़्याल में इहो अॻिते वधीक फ़िलहाल उन जो को असरु नथो पवे। सदर ज़रदारी वेठो आहे, ॿिनि सूबनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी वेठी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी क़ौमी असेंबली में हुकूमती बेंचुनि ते वेठी आहे। असुल मामला PTI सां तय करणा आहिनि ऐं जेसिताईं उन्हनि जी जेके मख़सूस सीटुनि वारो मामिलो ऐं अक़लियतनि सीटुनि वारो मामिलो सूबनि में क़ौमी असेंबली में इहो नथो तय थिए या जेको कुझु इन हवाले सां कयो वियो ऐं इन ते नज़रसानी नथी थिए तेसिताईं ॻाल्हियुनि जो कोई बि ख़र्चेल निकिरंदे साम्हूं नथो अचे। मुंहिंजे ख़्याल में इन हवाले सां जेको हुकूमती धुर में सियासी जमातूं वेठियूं आहिनि उन्हनि खे इन हवाले सां पंहिंजी नज़रसानी करणी पवंदी ऐं नरम गोशो ॾेखारिणो पवंदो, न त इहो ई तसलसल हलंदो ऐं हिकिड़ो तमाशो सियासी जमातुनि जो पार्लियामान जो हूंदो जंहिंसां अॻिते हली मुंहिंजे ख़्याल में वधीक उन सां पोलराइज़ेशन बिल्कुल बिल्कुल इहा पोलराइज़ेशन इंसां वधंदी। शाकिर सोलंकी साहब, अवां वटि इंफॉर्मेशन कहिड़ी आहे त पीपल्स पार्टी छा वफ़ाक़ी कैबिनेट खे ज्वाइन करे सघे थी बजट खां अॻु या पोइ? बिल्कुलु जेको मुंहिंजी अॼु बि मुलाक़ात थी आहे पीपल्स पार्टी जे तमामु अहम अॻुवाणनि सां ऑफ द रिकॉर्ड हुई, असल में इन जे करे नालो नथो वठां। हुननि इहो चयो त फ़िलहाल फ़ैसिलो त न थियो आहे फौरी तौर ते काबीना में शामिल थियण जो, पर थियणो पवंदो काबीना में शामिल। इहो पीपल्स पार्टीअ जे मरकज़ी सीनियर रहनुमाउनि में इहा शइ डिस्कस कई पई वञे, छाकाणि त उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं असां काबीना में शामिल न बि थींदासीं त जेको कुझु इहा मौजूदा हुकूमत कंदी गुनाह सवाब उन जो असां उन में भाङी भाईवार रहंदासीं। असां जान बचाए सघूं ई नथा, जान छॾाए सघूं ई नथा हुकूमत जे मौजूदा हुकूमत जे पॉलिसियुनि मां या फ़ैसिलनि मां पाण खे नथा ॿाहिरि कढी सघूं। इन जे करे काबीना में शामिल पीपल्स पार्टी कभी इम्कान इन ॻाल्हि जो आहे जेको डिस्कस कयो पियो वञे त बजट खां पहिरियां थियनि या बजट खां पोइ, पर पीपल्स पार्टी काबीना में शामिल थींदी जेको पीपल्स पार्टी जे अंदरि जेको डिस्कस सीनियर रहनुमाउनि जे अंदरि हिन महिल हले पियो। जी शकील साहब, महिरबानी शाकिर सोलंकी साहब, कुर्बान बलोच साहब। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।